मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मुहर्रमुल हराम जो महीनो भी क़रीब आहे ऐं अहिड़ी तरह इस्लामी तारीख़ जे अंदरि इस्लामी महीने जे अंदरि असांजो साल जेको आहे उहो मुहर्रम खां शुरू थींदो आहे। असांजो साल जनवरी खां शुरू नाहे थींदो, असांजो साल मुहर्रमुल हराम खां शुरू थींदो आहे। छो त इस्लामी महीननि जे अंदरि मुहर्रम पहिरियों महीने ते अचे पियो ऐं अंग्रेज़ी महीने जे अंदरि जनवरी पहिरें महीने ते अचे पियो। मुहर्रम जे महीने जे अंदरि तमामु वॾा वाक़िया पेश आया। को हिकिड़ो वाक़ियो पेश मुहर्रम जे महीने जे अंदरि न आयो आहे ऐं तमामु वॾो फज़ीलत वारो महीनो बि मुहर्रमुल हराम आहे ऐं तमामु वॾी हैसियत वारो मक़ाम वारो महीनो बि मुहर्रमुल हराम आहे। बाज़ माण्हू चवंदा नौसत वारो महीनो मुहर्रमुल हराम आहे। कोई बि महीनो नौसत वारो न थींदो आहे। हे इस्लाम जी तालीम आहे, इस्लाम जी तरक़ीब आहे। कोई बि महीनो नौसत वारो नाहे थींदो। इहो अक़ीदो कंहिं बातिल मज़हब जो आहे। बातिल मज़हब जे नज़दीक महीननि जे अंदरि ऐं अहिड़ी तरह ॾींहंनि जे अंदरि नौसत रखियलु आहे। बाक़ी इस्लाम जे एतबार सां तमामु महीननि जे अंदरि कंहिं बि ॾींहं जे अंदरि नौसत नाहे रखियलु ऐं उहो महीनो आहे मुहर्रमुल हराम जो, जंहिंमें हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत बि आहे। अहिड़ी तरह आले रसूल जे तमामु अफ़राद जी शहादत बि इन महीने जे अंदरि आहे, जंहिंखे असां वाक़िआ करबला सां यादि कंदा आहियूं। हिकिड़े पासे इमाम हुसैन, ॿिए पासे यज़ीद जो टोलो। ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं इन महीने खां असां पोइ ते वञूं, इन सालनि खां असां पोइ ते वञूं, पोइ ते हिस्ट्री जे अंदरि बे मुहर्रम जे अंदरि तमामु वॾा वाक़िआ पेश आया आहिनि। आदम अलैहिस्सलाम जी जेकी तौबा क़बूल थी, तमामु कुतुब जे अंदरि ॿुधायो वियो त उहो महीनो बि मुहर्रम जो महीनो हुयो। नूह अलैहिस्सलाम जी कश्ती जूदी पहाड़ ते जंहिं टाइम पहुती, उहो महीनो बि मुहर्रम जो महीनो हुयो। ऐं अहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम तारीख़ जे अंदरि तमामु वॾे कुतुब जे अंदरि बेशुमार वाक़िआ मुहर्रम जे अंदरि पेश आया आहिनि। हाणे कंहिं क़िस्म जी इन महीने जे अंदरि जज़ा फ़ज़ नाहे करणी, जज़ा फ़ज़ कंहिं क़िस्म जी नाहे करणी, न ई जेको आहे कंहिं क़िस्म जो पिटको करणो आहे ऐं न ई कंहिं क़िस्म जो सीननि खे फाड़णु आहे या पंहिंजे गिरेबान खे चंबा हणणा आहिनि। इस्लाम इन महीने जी इन्हनि शयुनि खां इस्लाम नफ़ी कराई आहे। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि बि अगरि कंहिंजो इंतकाल थी वेंदो हुयो या को जंग जे अंदरि को साहबी शहीद थियो त पोइ काफ़ी औरतुनि खां बर्दाश्त न थियो त पोइ उन ते रुनियूं, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़ी कराई इन्हनि शयुनि जी। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां पहिरियां अगरि के बंदे जो इंतकाल थी वेंदो या को मरी वेंदो न, त चंबा हणे ऐं अहिड़ी तरह पंहिंजे मुंहं खे चंबा हणे या पंहिंजो गिरेबान फाड़े कंहिं गम जे करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो औरत हुजे या मर्द हुजे, असां खां इहो न आहिनि। छो त इस्लाम हिकु उहो मज़हब आहे जंहिं सबुर जे तरफ़ बंदनि खे जेको छिकियो आहे। क़ुरान हकीम में बि अलाह ताला ईअं फरमायो इन अल्लाह मा साबिरीन, सबुर वारनि सां मां गॾु आहियां, सबुर वारनि सां मां गॾु आहियां। बाक़ी जेके नाशाकिर आहिनि ऐं सबुर नथा कनि, मां अल्लाह जी मदद बि उन सां गॾु न आहे, मां अल्लाह ताला जो फज़ुल बि उन जे मथां न आहे। सबुरु कयो, क़ुरान हकीम मां मालूम थियो सबुरु कयो। ऐं अहिड़ी तरह करबला जे अंदरि एॾो सारो वॾो जंहिं वाक़ियो पेश आयो न, त इन ते आले रसूल सबुरु कयो, कंहिं क़िस्म जी जज़ा फ़ज़ न कई। वाक़ियो इनशाअल्लाह अॻिते जेको आहे ईंदड़ जुमे ते खणंदासीं, छो त ईंदड़ जुमे ते पूरो करबला जो वाक़ियो जेको आहे
के तरतीब सां खणंदासीं। त उन वाक़े मां हिकिड़ो वाक़ियो मां पेश करणु चाहियां थो त जंहिं टाइम 9 मुहर्रम जो ॾींहुं हुयो ऐं सुभाणे ते जेको तमामु आले रसूल जी अफ़राद जी शहादत हुई, त उन टाइम इमाम हुसैन जी भेण, जंहिं टाइम इमाम हुसैन ॿुधायो त मां ख़्वाब में राति ॾिठो आहे त नानो जेको आयो आहे मुंहिंजी तरफ़ ऐं नाने मूंखे ॿुधायो सुभाणे मां तोखे वठणु ईंदुमि, त जेको तूं जेज़ फज़ न कंदी आहे, पंहिंजे सीननि खे जेको आहे चाक न कंदी, न ई जेको आहे जाइलनि वांगुरु पंहिंजे मुंहं खे जेको आहे चंबा हणंदी आहे। हे इमाम हुसैन जेको नसीहत कई ऐं पंहिंजी भेण खां एतमाद वरितो त हक़ीक़त में तूं ईअं जेकी मां तोखे नसीहत कंदो इन नसीहत जे मुआफ़िक़ तूं लहंदीअ न, त हुन चयो त अदा बिल्कुलु मां पंहिंजी नसीहत तुंहिंजी नसीहत जे मुताबिक़ मां कंहिं क़िस्म जी जज़फ़ न कंदुमि। ऐं पोइ ॿुधायूं त इहो ई जेको हुकुम आहे क़ुर जो हुकुम आहे, इहो ई हुकुम आले रसूल जो आहे ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो ई हुकुम आहे। त हिन महीने जे अंदरि तमामु वॾो जेको ख़ुराफ़ात अमल कया था वञनि, इन जो इस्लाम सां कंहिं क़िस्म जो कोई तालुक़ु आहे ई न। हे जेके ज़ंजीर पुठी ते लॻाए वञनि था या अहिड़ी तरह मछलियूं जेको लॻाए वञनि थियूं, हे बेहूदा ऐं नाजाइज़ अमल आहे। अहिड़ी तरह उन अहल तशहीद वटि बि इहे शयूं हराम आहिनि, कंहिं क़िस्म जो इहो जेको बहितर अमल आहे ई न। ॾिसो कोई बि जेकॾहिं अगरि कोई इन शइ खे खणी करे कोई माण्हू कंहिं गैर मुस्लिम ॿुधाए त हे इस्लाम जो को तरीक़ो आहे, त उहो चवंदो यार हे कहिड़े इस्लाम जो तरीक़ो आहे, हे को शराफ़त वारो अमल ई न आहे न। जो कमीस लथल हुजे, हा कमीस लथल हुजे ऐं सॼी जेको आहे सलवार सिरो पातल हुजे सॼो, ऐं उहे घर में विहण वारा बि इंतिहाई बेवकूफ़ ऐं जाहिल हूंदा आहिनि। हे साईं असांजो मुर्शिद आयो, असांजी बिस्मिल्लाह अची करे सिधो घर में एतिरियूं सारियूं औरतूं वेठियूं आहिनि। इहा ॻाल्हि ई छाजे करे इहे मामला पेश अचनि था, इहे मामला इन जे करे पेश अचनि था, इहे ॻाल्हियूं इन जे करे पेश अचनि थियूं, असां जाहिल आहियूं, असां बेवकूफ़ आहियूं। शरीयत जो हिकिड़ी का हदीस जेकॾहिं तव्हां वटि सही सन सां पहुची आहे न, तव्हां चओ आहे इहो मुर्शिद पंहिंजी वञी करे गादी नशीन ते उते वेही, मुर्शिद जो हिकिड़ो कमु अची करे असांजे घर में वेहंदो, ऐं इहो मुर्शिद बि जेको आहे गुमराह मुर्शिद जेको अची करे घर में वेही। यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिन पूरी प्लेनेट अर्थ ते कोई बि अज़ीम ज़ात न आहे, कोई बि वॾी शख़्सियत न आहे। हिकिड़ी हदीस न दर्जननि में हदीसूं, बाक़ाइदे वॾियूं वॾियूं हदीसूं, उनखे जेकॾहिं हदीसुनि खे जमा कयो वञे वॾो उनजो ज़ख़ीरो थींदो। अमा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा का रिवायत, अमा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा का रिवायत, कसम कई, अमा आयशा फरमायो कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में आयशा जी जान आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि औरत जे हथ सां हथ न आहे मिलायो। हाणे तव्हां खां पुछा कयां थो, तक़वा सभिनी खां आला मक़ाम जी नबी खे या 1400 साल खां बाद में सिंध जे मुर्शिद खे? तक़वा 1400 साल पहिरियां साहबी खे या 1400 साल खां पोइ सिंध जेके मुर्शिद खे? तव्हां खां पुछा कयां थो कंहिंजो मक़ाम वधीक आहे? हे असांजे ज़माने जा मुर्शिद साहबिन जे जूते जे बराबरि न आहिनि, जूते जे बराबरि न आहिनि। पाण चवंदा आहिनि त असां उन्हनि जे खाक जे बराबरि न आहियूं। जेकॾहिं ईअं तव्हां पंहिंजे कोल ते बीठा आहियो त पोइ साहबी अहिड़ी तरह ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, औरतूं आयूं, औरतुनि ज़ोरी इसरार कयो, नबी जो हथ जेको आहे न उहो शफ़क़त वारो हथ आहे, नबी जे हथ में वॾी बरकत आहे। जेसिताईं असां हथु रखंदासीं त उहे औरतूं बि इंतिहाई पाक दामन हुयूं। साहिबिन जूं घरवारियूं को नॉर्मल ॻाल्हि आहे? साहिबिन जूं घरवारियूं उन्हनि जो ईमान को नंढो हूंदो, उन्हनि जी का हैसियत नंढी हूंदी? जीअं साहबा जो मक़ाम बुलंद, अहिड़ी तरह उनजे घरवारनि जो मक़ाम बि बुलंद। कंहिं क़िस्म जो उन्हनि जे दिलि जे अंदरि जेको आहे कंहिं क़िस्म जो ख़राबीअ जो को इरादो न, बसि इहो ई हिकु इरादो हुयो त नबी जे हथ सां हथु जेकॾहिं मिली वियो शफ़क़त ऐं बरकत थींदी। अलाह जे नबी फरमायो ख़बरदार थी वञो, हथु जेको आहे मुंहिंजे हथ ते न रखो, बैयत करणी आहे इन एतबार सां कयो, कपिड़ो पकड़ायो। हिकिड़े पासे रिवायत में आयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी चादर खे पकतो ऐं ॿिए पासे तमामु औरतुनि चादर खे पकतो। अलाह जे नबी फरमायो हाणे बैयत कयो। हिन ज़माने में जेकॾहिं कोई बि मौलवी, कोई बि मुफ़्ती, कोई बि मुर्शिद जेकॾहिं औरतुनि खे पंहिंजे क़रीब विहारे करे ऐं औरतुनि खे चए थो अचो हाणे मूंखां मसइला पुछा कयो, अचो हाणे मूंखां बैयत वठो, हा साईं
अचो मां तव्हांखे इस्लाम जी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाइणु चाहियां त हो न मुफ़्ती मौलवी ऐं मुर्शिद हिकु नंबर जो ठग आहे इहो। हे इस्लाम सेखारींदो न, हे इस्लाम सेखारींदो न, इन औरतुनि खे फितने में विझंदो, इन औरतुनि खे छा कंदो, फितने में विझंदो। ऐं जेकॾहिं का बि औरत काफ़ी इलाइक़नि में ख़बर पई, काफ़ी इलाइक़नि में ख़बर पई त काफ़ी जेको न उहो काफ़ी इलाइक़नि में हिकिड़ो मुर्शिद हो न, उहो मुर्शिद कंहिं घर में वियो, वाक़ियो हिकिड़ो ॿुधायां थो, मुर्शिद कंहिं घर में वियो त उन घर जूं तमामु औरतूं जेको न उन मुर्शिद जे मुंहुं पयूं। हिकिड़ो को हरमा हुयो, उहो चइबो मां पंहिंजी माई खे जेको न मुर्शिद जे मुंहं ते पवणु न चईंदुमि। ऐं जोड़े ने बाग़ा भला वाह बि आहे छा? चए साईं ॻाल्हि इहा आहे त हे जेके बि औरतूं जेके तव्हांजे मुंहं थी पवनि न, हे तमामु इंतिहाई बुज़ुर्ग औरतूं आहिनि। ऐं मुंहिंजी जेकी निभागी आहे न उहा बिल्कुलु बुज़ुर्गणी आहे ई न। तव्हांखे ॾिसी करे तव्हांजे माइल थी पई त पोइ हिकिड़ो अंदेशो आहे न, जे मुंहिंजी माई तव्हांखे ॾिसी करे कहिड़ी ख़बर मां खां वधीक क्वालिटी तव्हां में ॾिसे, पोइ मां त वेल में पइजी वेंदुमि न। चे इन जे करे मां पंहिंजी माई खे चवंदो मुर्शिद जेको चेहरे ते बिल्कुलु ॾिसिजांइ न, ऐं न ई जेको मां तोखे पवणु छॾींदुमि। मुर्शिद जो बदमाश भेण तूं नाफ़रमान आहे। हाणे अहिड़ा असांजा 1400 साल खां बाद में अहिड़ा असांखे मुर्शिद मिलिया अथव। माई जो मुंहुं ॾिसे त हे साईं वॾो कामिल दर्जे जेको न फरमाबरदार मुरीद आहे। ऐं जेकॾहिं माई खे अंदरि विहारे बदमाश आहे, वाह बि आहे, हा नाफ़रमान आहे, तूं मुर्शिद जो तबाह थी वेंदी। हे जेके पिटूं ॾींदा आहिनि, जेके पिटूं ॾींदा आहिनि यार तबाह थी वेंदे, मुरीदनि खे पिटूं ॾींदा आहिनि, तबाह थी वेंदे, कारोबार में बरकत न पवंदई। उनखे चओ त हिकु पिट न, इन सां गॾु 100 ॿी बि पिट ॾे मूंखे, 100 ॿी बि पिट ॾे, कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो। जंहिं मुर्शिद जी क्वालिटी इहा हुजे जो औरतुनि खे ॾाढो विहारे करे उहो एब न सम्झे त उन जी पेट छा असरु कंदी, उन जी पेट कंहिं क़िस्म जो कोई असरु न कंदी। बहरहाल इहे सभु मामला इन जे करे असांखे ॾिसण में अचनि था, सभु मामला इन करे ॾिसण में अचनि था, इल्म खां बिल्कुलु असां आरी थी चुका आहियूं। कंहिं क़िस्म जो कोई हदीस जो इल्मु न आहे, कंहिं न कंहिं क़िस्म जो जेको न क़ुर जो इल्मु न आहे। पोइ जेको असांखे जाॾे थो वठी वञे न ओॾे असां रुख़ था करे छॾियूं। हाणे मां जेको न वियो हुउमि जामशोरे, उतां वापसी ते जंहिं टाइम मां अचां पियो न, त मां वेठुमि गाॾी जे इंतज़ार में, गाॾी मिली वञे त महिल सां मां निकिरी वञा। उते वेठुमि, अचानक हिकिड़ो आयो ईअं फ़क़ीर जेको न उहो ढारे वारो हुयो। हुनखे ज़ालिम खे ख़बर न हुई त ढारे वारनि जी पहिरियों ई मां पाड़ चङी तरह पटे छॾी आहे, उनखे ख़बर न हुई। उहो अची करे मुंहिंजे भरिसां चई साईं 10 रुपया अलाह जे नाले ते ॾियो। मां चयोमांसि फ़िलहालु जेको माफ़ी करे छॾ, फ़िलहालु माफ़ी करे छॾ। चए भला हीअं कर, ढारो जेको आहे 50 में लॻारायां थो। चए ढारो लॻाईंदी? मां पुछां मां ढारे में भला छा छा थींदो? चए क़िस्मत ॿुधाईंदोमांइ, सुभाणे तुंहिंजो छा थींदो उहो ॿुधाईंदोमांइ। मां चयोमांसि तो में त वॾी करामत आहे, तो में त वॾी करामत आहे। मां ठीकु आहे, इहे सभु क़िस्मतूं मूंखे बाद में ॿुधाइजांइ। हाणे तोखां मां पुछा कयां थो त ज़ोर जी निमाज़ में घणियूं रकातियूं आहिनि? हाणे साईं हे त सुवालु आसान आहे, हे तव्हां सभु ॿुधाए वेंदव, यकीन मूंखे यकीन आहे, मूंखे यकीन आहे तव्हां सभु ॿुधाए वेंदव ज़ोर जी नमाज़ में घणियूं रकातियूं आहिनि। मां जॾहिं इहो पुछा कयोमांसि, मूंखे चई ज़ोर जी निमाज़ में हिकिड़ी रकायत आहे। छा ॿुधाई? ज़ोर जी निमाज़ में हिकिड़ी रकायत आहे। त मां चयुमि यार तोखे त यार वॾो इल्मु ख़बर आहे, तोखे त बाक़ाइदे। मां चयुमि भला ॾींहं में घणियूं निमाज़ूं फ़र्ज़ आहिनि? चए ॾींहं में हिकु निमाज़ फ़र्ज़ु आहे। हाणे आहे हिकिड़ो इहो बदमाश, चए थो मां तोखे इहा क़िस्मत ॿुधाईंदुमि, सुभाणे तुंहिंजो थींदो छा? त हे सभु माण्हू ईअं ई बेवकूफ़ हूंदा अथव, ईअं ई बेवकूफ़ हूंदा आहिनि। कंहिं क़िस्म जी का शइ ख़बर, इस्लाम जी इहा ख़बर हूंदी आहे, हदीस जी इहा ख़बर हूंदी आहे, नमाज़ जी इहा ख़बर हूंदी आहे। नमाज़ पूरी न ईंदी उन्हनि खे, ऐं छा कंदा? हे तव्हां असांखे क़िस्मत पई ॿुधाईंदा, तव्हां असांखे पंहिंजी क़िस्मत ॿुधाईंदा। हे इंतिहाई मैं ॿार दोस्तो, हे जहालत आहे। अलाह ताला इन जहालत खां तमामु मुस्लमाननि खे बचाइण जी कोशिशि करे। पाणी आहे थधो? पाणी अधु गिलास पीरो हिन मां। साईं अटे जी चकी वारा पंहिंजी मज़दूरी खां अलावा जेको अटो कट कनि था उहो अमल कीअं आई? साईं अटे वारा जेके बि आहिनि, जेके मज़दूरी फुल वठनि था ऐं इन खां बावजूदि जेको तक़रीबन किलो अटो कट कनि था, छो त मां पाण बि पीसराईंदो आहियां, नाजाइज़ साईं हराम अमल आहे इहो। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? हे चकी वारनि खे इहा पोइ क्लिप ॿुधाइजो, नाजाइज़ हराम अमल आहे
उहो पंहिंजी मज़दूरी साफ़ वठनि था, इन खां बावजूदु जेको बि कट कनि था कंहिं क़िस्म जो इहो जेको हलाल अमल न आहे, नाजाइज़ तरीक़ो, इहो असांजी रक़म था खणनि। ऐं इहा जीअं जो असांजी रक़म खणनि था, ॾिसो हराम जी शइ जॾहिं बि घर में आई न बरक़त ख़तमु थींदव। असां फौरी तौरु ॾिसंदा त यार वॾी रक़म हुजे, इहा ई असांजी बेअक़ली आहे। असां चवंदा आहियूं तमामु ज़्यादा पैसा हुजनि, पोइ इहा असांजी शइ असांजे ज़हन में न ईंदी आहे यार एतिरा जो पैसा हुजनि त इन पैसनि में बरक़त ईंदी न, त बरक़त खे असां चवंदा आहियूं हाली साइड ते थी। असांजो ज़हन जेको न चवंदो यार बरक़त छॾे यार मौलवियुनि जी ॻाल्हियुनि खे न बरक़त खे साइड कयो। असां चवंदा आहियूं फौरी तौरु वॾी रक़म अचे, त इंतिहाई वॾी केॾी बि रक़म हुजे न, जेकॾहिं उन में हराम जी का शइ एड आहे न तबाही बर्बादु थी वेंदव। कंहिं क़िस्म जो जेको आहे घर में बरक़त न पवंदी। हे अटे जी चकी वारा जेको बि अटो कट कनि था मज़दूरी ॾिसो वठनि था पंहिंजी, को असांजे मथां कंहिं क़िस्म जो अहसान नथा कनि, मज़दूरी पंहिंजी वठी करे इन खां बावजूदु बि अटो किलो ॾेढ कट कनि था। हे इन्हनि जे लाइ हराम अमल आहे। पंहिंजे ॿारनि खे वञी करे बचनि खे घर में खाराईंदा न, इहे बचा आहिनि जा नाफ़रमान थींदा। छाजे करे उन्हनि पराई हिकिड़ी शइ खणी करे पंहिंजी मिल्कियत में एड कयो आहे। उहो साफ़ हिकिड़ी ॻाल्हि कंदा न, चवनि था असां तव्हांखां 350 रुपया वठंदासीं मज़दूरी, त तव्हां पंहिंजी साफ़ मज़दूरी ते वरिती आहे। कहिड़ो असांखे फ्री में तव्हां अटो पीसे करे ॾिनो आहे। त हाणे जेको किलो ॾेढ कट कंदव तव्हांजे लाइ इंतिहाई हराम आहे, नाजाइज़ तरीक़ो आहे। अलाह ताला थोरी वज़त कंदो। सही, मौलाना ईसा साहिबु कंहिं क़िस्म जी काई गुस्ताखी न कई आहे। बाक़ी हे जेके ॻाल्हियूं हलाइनि था हे ख़ामख़ा कंहिं क़िस्म जा फुज़ूल ॻाल्हियूं आहिनि। मौलाना ईसा साहिब हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न, वाज़े हिकिड़ी ॻाल्हि कई। उन ॻाल्हि कहिड़ी कई त आज़ान खां पहिरियां जेकी आहे न, आज़ान खां पहिरियां जेकी सलाद, ॾिसो न सलाद पढ़ी आहे जेके बरेली हज़रत पढ़ंदा आहिनि, ऐं उन उहा नकुल करे ॿुधाए त बरेली हज़रत हीअं सलाद पढ़ंदा आहिनि, त हुन त ईअं नकुल कई आहे। हुन ईअं नकुल खई आहे। हाणे लेबल छा लॻी वियो, चई ॾिसो गुस्ताख़ रसूल नबी जो नालो कीअं खयों अथई। हुन तव्हांजी ॻाल्हि नकुल करे हिकिड़ी पब्लिक खे ॿुधाई आहे त बरेली हज़रत हीअं जेको सलाद पढ़ंदा आहिनि, त नकुल में गुस्ताखी थोरी थींदी आहे। जेकर अगरि ईअं आज़ान खां पहिरियां सलाद पढ़ण में तव्हां ईसा समय जे मथां लेबल लॻायो गुस्ताखी जो, पोइ त तव्हां सभु गुस्ताख कयो। ईसा समय नकुल ॻाल्हि कई आहे त बरेली हज़रत हीअं पढ़ंदा आहिनि, त कंहिं क़िस्म जी ईसा साहिबु जेको आहे गुस्ताखी न कई आहे। बाक़ी ख़ामख़ा जेको आहे फ़िरका वारियत खे हवा न ॾियो। ख़ामख़ा जेके बि माण्हू जेको हाणे ईसा साहिबु तमामु बहितरीनु हिकु ज़बरदस्त आलिम दीन आहे, उहो नॉर्मल को आलिम न आहे, तमामु वॾो पुराणो जेको आलिम दीन आहे। ऐं हक़ीर माण्हू जेके जंहिंजो कंहिं क़िस्म जो कंहिंखे उनखे पाड़े वारो न आहे सुञाणींदो, उहे बि जेको आहे वीडियो ठाहे करे ईसा समय जे बारे में हलाईंदा, हे ॾिसो गुस्ताख़ रसूल आहे हीअं हूअं। ईसा समय जेको दीन जो कमु कयो आहे न, मां सम्झंदो सिंध जे अंदरि चङे भले कंहिं मौलवी न कयो आहे, जंहिं माण्हुनि जा अक़ीदा जेको दुरुस्त कया आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि इहा जेके आज़ान खां पहिरियां सलाद वारी न, त कंहिं हदीस मां साबित आहे ई न, कंहिं हदीस खां साबित। मां चवां थो ज़रूरत जेकॾहिं तव्हांखे एतिरो जेको आहे फ़िकिर आहे न, तव्हां हिमत कयो, तव्हां हिकिड़ी रिवायत ॾेखारे वठो, हिकिड़ी रिवायत ॾेखारो जंहिं काई आज़ान खां पहिरियां सलाद असां शुरू कराईंदासीं पंहिंजे लाउड ते। कंहिं क़िस्म जी जेको आहे साबित न आहे। अगरि मगर यूं ये इहा ॻाल्हि करे बसि सलाद खे जेको आहे पेश था कनि, का हिकिड़ी जेको आहे न कंहिं बि साथी खे जेको हिमत थिए न, हिमत कंहिंखे बि हिमत थिए न, बरेली हज़रत खे सलाद जेको आहे साबित करे ॾेखारनि। सलाद जो मुनकर, हाणे असांखे चऊं सलाद जो मुनकर, तव्हां आज़ान खां पहिरियां नथा पढ़ो। असां आज़ान खां पहिरियां इन करे नथा पढ़ूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां साबित न आहे, बिलाल हबशी खां जेको आहे साबित न आहे, तमामु वॾे साहबिन खां साबित न आहे। असां इन करे जेको नथा पढ़ूं। तव्हां हिकिड़ी शइ एड कई आहे, बाक़ी पूरे ॾींहं में पढ़ण जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई एतिराज़ न आहे। सॼो ॾींहुं पढ़ंदा पोइ आज़ान में चई साईं आज़ान में एड करणु, हे त तव्हां शरीर जो हिकिड़ो हिसो बणाए छॾियो आहे। हिकिड़ी शइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में, हाणे ॾिसो हिन ज़माने में चवंदा असां आशिक़ रसूल आहियूं, पोइ साहबा खां वधीक केरु आशिक़ रसूल थींदो। साहबा खे इहा ख़बर न पई पई त आज़ान खां पहिरियां असां एड करे छॾियो नबीअ मथां दुरूद। ऐं बिलाल हबशी खे बि ख़बर न पई, अबू बकर सिद्दीक़ खे बि ख़बर न पई, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे बि ख़बर न पई, हज़रत अली साईं खे बि ख़बर न पई त आज़ान खां पहिरियां दुरूद एड कयूं। 1400 साल खां बाद में मुफ़्तियुनि जो ऐं मौलवियुनि जो इल्मु साहिबनि जे इल्म खां मथे थी वियो आहे। ऐं गुस्ताखी जेको आहे ईसा समय साहिब जे मथां, त हिन जेको गुस्ताखी कई आहे कंहिं क़िस्म जो कोई न कई आहे। फ़िरका वारियत खे हवा न ॾियो। हा, जेकॾहिं इहा ॻाल्हि खणंदो न, पोइ असां वटि बि घणियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हांजा उलमा जेके ॻाल्हियूं रिकॉर्ड कयूं आहिनि, जेके मिंबर ते वेही करे
इन ॻाल्हि खे सिर्फ़ु जेको तव्हां इशू था पढ़नि, मिंबर ते वेही करे असां वटि रिकॉर्ड आहिनि, मिंबर ते वेही करे गारियूं उन्हनि कढियूं आहिनि, मिंबर ते वेही करे माण्हुनि खे ज़लील कयो अथऊं। उन ॻाल्हि खे तव्हां छा जे खां इशू नथा बणायो, उन ॻाल्हि खे पब्लिक जे ॾाढो छा जे खां नथा रखो। ईसा सां हिकिड़ी ॻाल्हि नकुल कई, उन ते ईसा सां जेको गुस्ताख़ी रसूल आहे हीअं हूअं, मां चवां थो लगाम जेको आहे पाण खे ॾेई छॾियो। हा, इहा फ़िरका वारियत सिंध जे अंदरि अॻे ई घणी आहे, इन खे हवा ॾियण जी कोशिशि कोई बि न करे। साईं अॼुकल्ह जेको व्हाट्सएप ते वोटनि जो सिस्टम हले थो उहो कीअं आहे, बाज़ माण्हू उन में जुआ बि लॻाइनि था। हे वोटनि जो सिस्टम हे जुआ आहे साईं, अलाए काॾां मां सम्झां थो सिंधियुनि खे टेम थो मिले। एतिरी का असां जेको आहे न सिंधी, एतिरी का वांदी क़ौम आहे, वांदी वांदी, एतिरो को इन्हनि खे टेम थो मिले। हाणे वरी अलाए छा हिकिड़ो फितनो शुरू कयो अथऊं, अॼुकल्ह व्हाट्सएप ते वोटनि जो सिस्टम भई तव्हांखे एतिरी हिमत आहे यार, बीहो इलेक्शन में जान छॾायो असांजी। ए मथे में साथियुनि जो साईं मथे में सूर पइजी वियो आहे, एॾा मैसेज था अचनि, ख़ुदि माॾे बि मैसेज आया। साईं महिरबानी करे साईं हिन ए खे त सपोर्ट कयो, हिन खे साईं बी खे सपोर्ट कयो, यकीन कयो हिकिड़े खे बि मां सपोर्ट न कयो आहे, हिकिड़े बंदे खे बि सपोर्ट न कयो आहे। हे साफ़ हिकिड़ी जुआ, मूंखे माण्हू ॿुधायो साईं लख लख हिन ते जुआ था रखनि, 50,000 बि जुआ था रखनि। इन फेल में ख़ुदा जी लानत तव्हांजे मथां वसंदी। जुआ को भलो फेल आहे, कोई अख़लाक़ी फेल आहे, पराई मिल्कियत तव्हांजे जेब में अचे, को भलो कमु आहे। हे त अलाह ताला इन जी हुरूमत क़ुरान हकीम में बयानु कई आहे। पंहिंजे टेम खे बचायो, दीन जे करे दीन जे तरफ़ फोकस कयो। हे सॼो ॾींहुं 12 घंटा जेकी इहे वोटिंग हलंदी त 12 घंटा मोबाइल जी पचर कोई बि न छॾींदो आहे। एलाज़ में साईं, साईं महिरबानी कयो साईं, साईं महिरबानी अलाह जे वास्ते, ख़ुदा जे वास्ते हिनखे वोट कयो, हिनखे सपोर्ट कयो। कहिड़े क़िस्म जो यार, तव्हां मुस्लमान त दुनिया जा बादशाह आहियो, हिन टाइम तव्हांखे थी छा वियो आहे? सॼो टाइम जेको आहे हिन में पंहिंजो फुज़ूल जेको आहे ज़ाया करे छॾींदा। ऐं आहे साफ़, मूंखे साथी ॿुधायो साईं, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे न साथी, कहिड़ा कहिड़ा नौजवान हथु खणनि, वॾी उमिरि वारा त नौजवान हथु खणनि, कहिड़ा कहिड़ा सपोर्ट न कंदा। यार खणो, मां पाण जो हथु खणां थो, कंहिंखे जेको आहे सपोर्ट न आहे करिणो आहे न, मर्ज़ खां जेको आहे तमामु साथी जेको बचण जी कोशिशि कनि। साईं अॼुकल्ह औरतूं शादी खां बाद में पंहिंजो घरु नथियूं कनि, इन जी वजह छा आहे साईं? वजह सभ खां पहिरियां इहा आहे त उनजा वालिदैन उनखे सपोर्ट कनि था। शादी खां बाद में असांजे मुआशरे में इंतिहाई औरतूं पंहिंजो घरु नथियूं कनि। शादी खां बाद में फौरी तौरु भॼी थियूं वञनि पंहिंजे पीउ जे घरु, ऐं उनजी माउ उनखे सपोर्ट कंदी, उनजो पीउ उनखे सपोर्ट कंदी। पीउ सपोर्ट कई, माउ सपोर्ट कई, छोकिरी जो घरु वियो। हा वियो, छोकिरी जो जेकॾहिं पंहिंजी धीउ जो घरु ठाहिणो अथव न, निकाह खां बाद में हवाले करे छॾियो, चओ हाणे मुड़ुस जी आहे बसि, साल में जेको चकर लॻाईंदी कर। हे इहा ई वजूहात आहे, तमामु औरतूं घरु नथियूं कनि। अलाए केतिरनि जा मां निकाह पढ़ाए चुको आहियां, अलाए केतिरनि जा, ख़बर इन खां बाद में पई थी यार हे औरतूं घरु कनि ई नथियूं। मूंखे चयो साईं भला तव्हां में फॉल्ट आहे, निकाह तव्हां पढ़ियो आहे, तव्हां में फॉल्ट आहे। मां हा जेकी ॻाल्हि फ्री ईंदी न, पोइ इहा गर्दन में पेशमाम जी में आहे। हा पेशमाम जी गर्दन में साईं तव्हां जेको निकाह, साईं निकाह असां दुरुस्त पढ़ायो आहे, निकाह असां सही पढ़ायो आहे। तव्हां तरबियत हिकिड़ी न कंदव, तव्हां इस्लामी ॻाल्हि हुनखे ॿुधाईंदव न, क़ुर हुनखे पढ़ायव न, हदीस हुनखे पढ़ायव न, ॻाल्हि सिधो असांजी गर्दन में। साईं मौलवी साहिब अलाए निकाह सही न पढ़ायो आहे। निकाह जेको असां पढ़ाईंदा आहियूं उहो बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते पढ़ाईंदा आहियूं। हाणे इहा असांखे अड़ी जेको आहे विच में ॾाढो साईं निकाह तव्हां पढ़ायो आहे, निकाह असां पढ़ायो दुरुस्त पढ़ायो आहे। बाक़ी जेकी तरबियत तव्हांखे करणी हुई न औलाद जी, उहा तव्हां कई न आहे। अॼुकल्ह तमामु वालिदैन गैर ज़िम्मेदार थी विया आहिनि, तमामु वालिदैन गैर ज़िम्मेदार औलादी तरबियत नथा कनि। औलाद खे हिकिड़े क़िस्म जी मशीन सम्झनि था। मशीन जो इहो कमु हूंदो आहे न, मशीन जे मथां बटन हेठि करे छॾे मशीन हलंदी आहे, वरी बटन मथे करे छॾ मशीन बंदि थी वेंदी आहे। त तमामु वालिदैन अॼुकल्ह औलाद खे हिकिड़ी मशीन था सम्झनि। बसि पैदा थी वियो न, हाणे छॾे ॾिस, ॿारु तो रोअंदो, मोबाइल हथ में ॾेई छॾियसि, हा मोबाइल हलाए हलाए हलाए। हाणे इहो ॿारु इख़लाक़ बिल्कुलु न सिखंदो, इहो ॿारु तरबियत न सिखंदो। इहो जेकॾहिं मर्द आहे हली करे तव्हांजो नाफ़रमान थींदो, इहा तव्हांजी जेकॾहिं न्याणी आहे, इहा हली करे हिनखे तव्हां इख़लाक़ कंहिं क़िस्म जा सेखारिया न, हाणे सुभाणे हिन जी शादी थी करे मुड़ुस घर में वेंदी त हिनखे त इख़लाक़ अचनि ई न पिया। त मुड़ुस हेॾे इख़लाक़ में न ॻाल्हाईंदी। असां बि कोशिशि कईसीं, जॾहिं फील्ड दीन जी फील्ड में आयासीं न, त पहिरियों त हाणे ख़बर न आहे त यार अलाए कंहिंजा माण्हू जा मथां खयां हुआसीं कपिड़ा जेके बचनि पिया। पोइ जंहिं टाइम दीन जी फील्ड में आयासीं न, पोइ टुकड़ा अलॻि पिया कयूं, यार हे हिनखे टुकड़ो वापसि करिणो आहे।
मूंखे कंहिं दर्जी पंहिंजे कारीगर ॿुधायो त चए हिकिड़ो असांजे शहर में दर्जी हुयो, उहो वॾो जेको आहे तेज़ हुयो, वॾो तेज़ हुयो। उहो छा कंदो, जंहिं टाइम को जेको आहे गिराक कपिड़ा ॾेई वञे न, उहो छा कंदो, पहिरियों पहिरियों उन गिराक जे कपिड़े मां मीट कढी करे पंहिंजे खाने में आणंदो हुयो। हल साईं, हाणे उनजा कपिड़ा थियनि या न थियनि, न थियनि त उनखे चए कपिड़ो तूं घटि छो वठी आयो आहे। चए साईं जंहिंजी बि ड्रेस ईंदी अथसि न, सभ खां पहिरियां छा कंदो आहे, उन गिराक जी खल ईअं लाहींदो आहे त हिकिड़ो मीट कटे करे उनखे पंहिंजे खाने में हणी छॾींदो आहे। हाणे साईं गिराक जेको आहे भले फिटे, उनखे गिराक चवंदो यार कपिड़ो तुंहिंजो खुटी पियो, गिराक चए यार मां कपिड़ो सही वठी आयुमि। पोइ चवंदो यार कपिड़ो सोस खाई वियो आहे, कपिड़े जो बर नंढो हुयो। ॾिसो दर्जन वटि वॾा ॻाल्हाइण जा फन अथव। मां हिन फील्ड में आहियां न, थी आयो मां, वॾो उन फन आहिनि। चवंदा साईं धुलाई केस कपिड़ो सुसी वियो, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते आहे कपिड़ो सफ़ा नंढे पर जो वठी आयो आहियां, कपिड़ो त नंढे पर जो वठी आयो आहियां, हाणे असां छा कयूं। हाणे साईं गिराक त उहो चुप थी वेंदो ग़रीब, उहो चवंदो हक़ीक़त में यार को अहिड़ो मरहलो आहे, पर अहिड़ा मरहला न हूंदा आहिनि। तमामु दर्जी पराए कपिड़े खां जेको आहे बचण जी कोशिशि कनि, न त क़यामत ॾींहुं सभु टुकड़ा भरी ॾियणा पवंदा तव्हांखे। अलाह ताला तमामु दर्जनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।